अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवायां संझा सैयद। आवायां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ। दौदापुर में जो जलबाणी कटोर बिरादरी में हलदड़ खूनी तकरार बीहर कर खयो। गुट कालू कटोर ते जलबाणी धुर जे हथियार बंदन जो हमलो। मारजी बैलन जो अंग वधी छथी वियो। वाक़े बाद बई धुरियूं मोर्चा बंद। इलाइक़े में दहकाव। पुलिस जो चवण आहे त जलबाणी कटोर बिरादरी में खूनी तकरार हलदड़ आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधी 100 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 15,329 ताईं पहुतो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 5,129 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 7,15,968 ताईं पहुतो। 6,27,561 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। डस्का जे NA 75 ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। नून लीग जी नौशीन इफ्तिखार ऐं PTI जे अली असद विच में नह चोटी जो मुक़ाबलो। चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। 4,94,000 वोटर्स वञे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पीपल्स पार्टी पारां नंढी चूंड में नून लीग उम्मीदवार जी हिमायत जो ऐलान। PP अॻवान कमर ज़मा कायरा जो चवण आहे त नून लीग सां इख़्तिलाफ़ बावजूद डस्का चूंड बाबति वाइदे ते क़ाइम आहियूं। 18 फरवरी ते बि पीपल्स पार्टी नून लीग खे वोट ॾिना हुआ, अॼु बि ॾींदा। लाहौर जी बैंकिंग कोर्ट जहांगीर तरीन ऐं अली तरीन जी ज़मानत में 17 अप्रैल ताईं वाध करे छॾी। जहांगीर तरीन ऐं अली तरीन बैंकिंग कोर्ट आॾो पेश थिया। जहांगीर तरीन जो चवणु आहे त पेशी ते आयल मेंबरनि जो थोराइतो आहियां। जॾहिं बि अदालत घुराईंदी पेश थींदासीं। असां कानून खां नथा भॼूं ऐं न ई भॼंदासीं। असां पार्टी में आहियूं ऐं रहंदासीं। पार्टी में न रहंदासीं त काॾे वेंदासीं। हाई चक बरसात तोई बिरादरी बिंदुरनि में खूनी तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि जो केस चोटी माण्हुनि मथां दाख़िल कयो वियो। पुलिस साथ खानाणी बिरादरी जी मारिजी वियल कुर्बान उर्फ बख्शल जो केस 16 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो। कमालाणी बिरादरी जे मारिजी वियल 4 ॼणनि जे क़त्ल केस में 18 जवाबदार नामज़द कया विया।